नाज़रीन, सिंध जो ॿियों नंबर वॾो शहर हैदराबाद ऐं उन जा भरपासे वारा इलाइक़ा बदमनी जे वर चढ़ियल आहिनि, जॾहिं त पुलिस ॾोहनि ते ज़ाब्तो आणण बजाए सस्ती शोहरत हासिल करण लाइ मास्क ऐं सैनिटाइज़र विरहाइण में मसरूफ़ आहे, त ॿिए पासे ॾींहुं ॾिठे जो फुरूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था हैदराबाद मां सलीम मलाह जी हीअ रिपोर्ट। सिंध जो ॿियों नंबर वॾो शहर हैदराबाद जेको काफ़ी अरसे खां अमन जो गहवारो बणिजी चुको हुयो, पर गुज़रियल कुछ ॾींहनि खां बदअमनी जे वर चढ़ियल आहे, जंहिं सबब शहरी पाण खे गैर महफ़ूज़ सम्झण लॻा आहिनि। फुरूं ऐं चोरी ॼण त रोज़ जो मामूल बणिजी चुको आहे। सिफारशी कल्चर ऐं पुलिस जी बेध्यानी सबब हैदराबाद जा केतिरा ई रवासी पंहिंजो अलो तलो विञाए चुका आहिनि। गुज़रियल कुछ हफ़्तनि में हैदराबाद अंदरि केतिरियूं ई फुर ऐं चोरी जूं संगीन वारदातूं थी चुकियूं आहिनि। त क्राइम ते कंट्रोल कनि, ॾींहं ॾिठे जो अॼुकल्ह हाणे मोटरसाइकिल बि वञणु शुरू थी वयूं आहिनि, क्राइम वधंदो पियो वञे। सॼी दुनिया में क्राइम थींदो आहे। हींअर तव्हां ॾिसो, हिकिड़ो लंडन में हींअर मर्डर थियो आहे असांजो हिते शेख साहब वारनि जो, उहो फरियादी हिते वेठो आहे, उनजो मुड़ुसु हिते वेठो आहे, उते जवाबदार गिरफ़्तार थी आहे, जेल पहुची आहे। बिल्कुलु अब्दुल्ला टाउन मां फुर थी आहे, माइन खां जेका उनखां फुर थी आहे। असां SSP हैदराबाद खे, DIG हैदराबाद, RPO हैदराबाद खे गुज़ारिश कयूं नसीम नगर SHO नसीम नगर खे त महिरबानी करे जेको आहे हिनखे जो इन्वेस्टिगेशन कई वञे, जो फॉलोअप कयो वञे, त ईअं इन्वेस्टिगेशन थिए, पुलिसिंग थिए, बहितर पुलिसिंग थींदी त नतीजा ज़रूर मिलंदा। ये हैदराबाद में अभी पुलिस मास्क बांट रही है तो क्राइम बढ़ रहा है, और अपना पुलिस का काम थोड़ी है मास्क बांटना। अभी पिछले दिनों डकैती हुई है कासमाबाद में, तो उसका जिम्मेदार कौन है? पुलिस है। पुलिस जी मदद खां सवा क्राइम थी नथो सघे। जेके बि थाणा आहिनि उते फरमाइशी SHO अचनि था, फरमाइशी DSP अचनि था। इवन तव्हांजी जेका पोस्टिंग थिए थी पई उहा ASPनि जी जेका पोस्टिंग थिए थी, ASPनि जी जेका पोस्टिंग थिए थी पई उहा सियासी बुनियादनि ते थिए थी पई। जेका हिकिड़ी छुड़वाक जेको आहे सो मुआशरो जंहिंखे चइजे, जिथे कंहिं बि क़िस्म जो को डिसिप्लिन कोन्हे, उनजो सबबु सिर्फ़ु इहो आहे त हितां जा इदारा जेके आहिनि से मुकमिल मौजूद हुकुमरान जमायत इदारा जेके आहिनि से मुकमिल तबाह ऐं बर्बाद करे। न असां वटि जेका असां एजुकेशन रही आहे, जो माण्हुनि जी जेका असां ज़हनी का ट्रेनिंग थिए, न असांजूं यूनिवर्सिटियूं रहियूं आहिनि, न असां वटि जेको सो पुलिस डिपार्टमेंट में बि भर्ती जेका असां सिफारिशी बुनियादनि ते आहे, वॾेरनि जे सिफारिश जी बुनियादनि ते आहे। लाज़मी आहे त पोइ उते अहिड़ो मुआशरो पैदा थींदो जिथे जेको आहे सो क्राइम हूंदो, त लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन हूंदी ऐं कंहिं क़िस्म जो डिसिप्लिन न हूंदो। पुलिस रिवायती सुस्ती ऐं सस्ती शोहरत हासिल करण जे लाइ मास्क तोड़े सैनिटाइज़र विरहाइण बजाए अमन मान जी सूरताल खे बहितर करण लाइ कदम खणे, त जीअं शहरी सुख जो साह खणी सघनि। कैमरामैन एजाज़ कोसो सां गॾु सलीम मलाह, मेहरान TV न्यूज़, हैदराबाद।